ॾहर की ॿ ख़बर शामिल कंदासीं। गुज़र ॾींहुं पुलिस पारां रावती जे धाड़ियल राहिब शहर जूं मोबाइल फ़ोन हथ करण बाद गिरफ़्तारियूं शुरू कयूं वियूं आहिनि। धाड़ियल राहिब शहर जे मोबाइल फ़ोन मां संदसि सहूलियतकारनि जा सबूत मिलिया आहिनि। हिक ॼणे खे गिरफ़्तार बि कयो आहे। पुलिस ज़रियनि मूजिबि कमाल खान नाथाणी खे राहिब शहर जो सहूलियतकार हुजण ते गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल कयो वियो आहे। गुज़र ॾींहुं ऑपरेशन दौरान पुलिस धाड़ियल राहिब शहर खे ज़ख़्मी करण ऐं संदसि मोबाइल फ़ोन हथ करण जी दावा कई हुई। ॾहर की मां ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। गुज़र ॾींहुं पुलिस पारां रावती जे धाड़ियल राहिब शहर जूं मोबाइल फ़ोन हथ करण बाद गिरफ़्तारियूं शुरू कयूं वियूं आहिनि। धाड़ियल राहिब शहर जे मोबाइल फ़ोन मां संदसि सहूलियतकारनि जा सबूत मिलिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त हिक ॼणे खे गिरफ़्तार बि कयो आहे। पुलिस ज़रियनि मूजिबि कमाल खान नाथाणी खे राहिब शहर जो सहूलियतकार हुजण ते गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल कयो वियो आहे। गुज़र ॾींहुं ऑपरेशन दौरान पुलिस धाड़ियल राहिब शहर खे ज़ख़्मी करण ऐं संदसि मोबाइल फ़ोन हथ करण जी दावा कई हुई। गुज़र ॾींहुं पुलिस पारां रावती जे धाड़ियल राहिब शहर जो मोबाइल फ़ोन हथ करण बाद गिरफ़्तारियूं शुरू कयूं वियूं आहिनि। पुलिस ज़रियनि मूजिबि धाड़ियल राहिब शहर जे मोबाइल फ़ोन मां संदसि सहूलियतकारनि जा सबूत मिलिया आहिनि ऐं हिक ॼणे खे गिरफ़्तार बि कयो वियो आहे। ॾहर की में गुज़र ॾींहुं पुलिस पारां रावती जे धाड़ियल राहिब शहर जूं मोबाइल फ़ोन हथ करण बाद गिरफ़्तारियूं शुरू कयूं वियूं आहिनि। धाड़ियल राहिब शहर जे मोबाइल फ़ोन मां संदसि सहूलियतकारनि जा सबूत मिलिया आहिनि। पुलिस ज़रियनि मूजिबि हिक ॼणे खे गिरफ़्तार बि कयो वियो आहे।